बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। पाकिस्तान ज़िंदाबाद। जिए लतीफ़ जी ॿोली हक़ मौजूद जेको थींदो चङो थींदो। गुज़ारिश आहे त अॼु मां तव्हां सां जेका गुफ़्तगू कंदुसि उहा थोरी क्लिप वॾी थी सघे थी, पर मुंहिंजी रिक्वेस्ट आहे तव्हांखे त प्लीज़ ज़रूरु ॿुधिजो, छो जो हीअ जेका क्लिप आहे उहा मुंहिंजे ख़्याल में अॼु हिन महिल ताईं जेके मां क्लिप्स ठाहियूं आहिनि, वीडियोज़ ठाहियूं आहिनि, उहा हुननि में हीअ इम्पॉर्टेंट आहे। ऐं हीअ जेका मूंखे इंस्पिरेशन मिली आहे इहा मूंखे मुंहिंजे मोहतरम साईं मोटिवेशनल स्पीकर, ॾाहे, अदीब, वकील एंड सो मैनी अदर खूबियूज़ मोहतरम साईं अयाज़ लतीफ़ पलीजे साहब खां मिली आहे। ऐं ॿियो वरी ॾींहुं ॿ अॻु में मां हिकिड़ी ॾिठी क्लिप जेका असांजे दोस्त, एक्टर दोस्त, ॾाढो ख़ुददार, धरतीअ सां प्यारु करण वारो, इज़तदार ऐं दिलेर, ॾाढो हिकिड़ो आई लव हिम वेरी मच, टैलेंटेड, तेज़ाब सिंधी हैदर कादरी भाउ क्लिप हिकिड़ी ठाही हुई ऐं जेका तेल जी शीशी, माखीअ जी शीशी ऐं शराब जी शीशी हुई उन ते ठाही। ऐं उनखां पोइ मूंखे इहो आयो ज़हन में ख़्यालु त यार मां बि छो न ठाहियां ऐं मां बि सिंध ऐं सिंध जे मुतलिक़ गुफ़्तगू कजे, खुली गुफ़्तगू कजे। त ॿियो हिन उमिरि खां पोइ वरी कॾहिं कंदासीं, क़बर में त करे सघूं कोन था, त सो मां इहा कोशिशि कयां थो त मां अॼु तव्हां सां खुली ॻाल्हायां, दिलि जूं ॻाल्हियूं कयां वग़ैरह वग़ैरह। मां सभ खां पहिरियां त इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां त असांजे सदर साहिबु जेका तक़रीर हाणे कई 27 डिसंबर ते, उन में हूअं त इहे टियों थोरो अथसि, 2 थोरा अॻु में जेको आहे सो हूअं इहे 3 थोरा आहिनि सदर साहिब जा असांजे मुल्क ते, ख़ासि करे सिंध ते, पर उन्हनि मूं 2 पहिरियों थो ॻणायां, टियों मां आख़िरी थो ॿुधायां। पहिरियों इहो त जेको मोहतरमा शहीद बीबी राणी जी वफ़ात ते, शहादत ते जेके नारा लॻा नईं दहरे में तदफ़ीन जे टाइम ते, त उते सदर साहिबु चयो त बाबा खपे खपे पाकिस्तान खपे। यस, असां बि चऊं था, मां बि चवां थो त खपे खपे पाकिस्तान खपे, छो जो फेडरेशन में रही ऐं मां सम्झां थो त जेको मुल्क जी या सिंध जी जेका ख़िदमत थी सघे थी या करे सघूं था उहो वधीक बहितर आहे मौजूदा मौरूज़ी हालात में। ॿियो थोरो इहो त सदर साहिबु वियो हो पंहिंजो कंहिं मुल्क में जंहिंमें हू सिंधी टोपी पाए वियो हो, ऐं सिंधी टोपी पाए वियो हो त उते असांजी नेशनल मीडिया ऐं जेका कुझु सहाफ़ियुनि इन ॻाल्हि ते एतिराज़ु कयो त जी सदर साहिबु सिंधी टोपी पाए वियो आहे वग़ैरह वग़ैरह। उनखां पोइ हिकिड़ो ट्रेंड हलियो ऐं पोइ सिंधी टोपी अजरक जो ॾींहुं असां मल्हायोसीं ऐं उनखां पोइ जेको हाणे 7 डिसंबर ते बि असां इहो ॾींहुं मल्हायोसीं, इहो बि क्रेडिट सदर साहिबु ॾे वञे थो। ओके गुड। टियों वरी इहो त हाणे 27 डिसंबर ते जेको 27 डिसंबर 2025 ते नईं दहरे में सदर साहिबु तक़रीर कई त क़ौम जा नौजवान या अहिड़े नमूने सां का गुफ़्तगू कई त नौजवानो या अवाम तव्हां सुता पिया हुजो, मां तव्हांजे लाइ बहितर करे वेंदुसि। यस सदर साहिबु तव्हांजी ॻाल्हि सही आहे, एग्रीड, त मुल्क जा नौजवान सुता पिया हुजनि ऐं ख़ासि करे सिंध जा नौजवान त सुता ई पिया आहिनि ऐं उहे जहिड़ो की घाटी भंग, तीली बोड़ भंग पियूं सुम्हिया पिया आहिनि। ऐं जेका सिंध जी हालति थी रही आहे इदारनि में ऐं उन्हनि में, उहा असांजो जेको सिंध जो शऊर आहे उहो ई ॼाणे थो। बाक़ी भले भले वारा ॻाढ़े ॿोड़ वारा बिरयानियुनि वारनि खे त जहिड़ो की मज़ा लॻा पिया आहिनि उन्हनि जा। सो जेका सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे मुतलिक़ शायदि इमदाद सूमरो साहिबु हो या कोई अहिड़ो साहिबु हुननि जे क्लिप हिकिड़ी नज़र मां गुज़री जंहिंमें हुन चयो त सिंध पब्लिक सर्विस कमीशन जहिड़ो की मंडी लॻी पई आहे ऐं हुते ॿोलियूं थियूं हलनि नौकिरियुनि जूं, ऐं उन में ॾाढो हिकिड़ो अहिड़ी हालति आहे जो चई उनजे चेयरमैन ऐं मेंबर्स जो फॉरेंसिक ऑडिट थियणु खपे त उन्हनि जी औलाद उहे उन्हनि खे कीअं नौकिरियूं मिलियूं, उन्हनि जा असासा ॾिसो वग़ैरह वग़ैरह। जो ASI जी नौकिरीअ जे लाइ बि 50-60 लख रुपियो अहिड़े नमूने सां असां पंहिंजे ॿारनि खे चऊं था त बाबा अप्लाई कयो, तव्हांजी मास्टर्स थियल आहे, तव्हां ME करे आया हो NET यूनिवर्सिटीअ मां या MBA कई अथव, अप्लाई कयो, मन को बहितर ऑफिसर सीट ते हुजे, अंकल उस्मान अली ईसाणी साहिबु जहिड़ो, बशीर अहमद सिद्दीकी साहिबु जहिड़ो ऐं
जेके माज़ीअ में गुज़रिया आहिनि ऑफिसर्स, उन्हनि जहिड़ो को हुजे को मेरिट खे जेको आहे सो अवलियत ॾींदो हुजे ऐं मन तव्हांजो को नौकिरीअ जो को सिलसिलो जुड़ी पए थी पए त उहे यकीन कयो त नौजवान असांखे हीअं तारा फोटारे था ॾिसनि, चवनि था असां अप्लाई कोन कंदासीं हिन माहौल में, हिन हुन में अप्लाई कोन कंदासीं। सिंध जो टैलेंट, सिंध जी तालीम, सिंध जो शऊर वञे थो पोइ ते थींदो, सिंध वञे थी तबाह बर्बाद थींदी। सिंध जो इंफ्रास्ट्रक्चर कराचीअ खां वठी ओ वेंदे जेकाबाद कंदकोट ताईं ऐं कश्मीर ताईं सिंध सॼी सरापा इंफ्रास्ट्रक्चर बदमनी ऐं कंहिंखे चवां ॾाढो हिकिड़ो हालति अहिड़ी ख़राबु लॻी पई आहे जो ॿुधाए नथी सघिजे। कागज़नि में त एॾी लॻी सुठी लॻी पई आहे जहिड़ो को पेरिस सो वीनस लॻी पई आहे। सो मां छा गुज़ारिश कयां, हिकु त हाणे अलाह साईं, ऐं ॿियो वरी बदमनीअ जी इहा हालति आहे जो असांजे हिकिड़े घोट खे शादीअ जे ॾींहुं यार हुनखे गाॾीअ में मारियो अथऊं या लाहे मारियो अथऊं, जंहिंमें ॿुधो आहे त लेडीज़ बि का ज़ख़्मी थी आहे। मां ज़ातियुनि जा नाला नथो खणां, इन करे मूंखे ज़ातियुनि जी ख़बर आहे पर नाला कोन थो खणां जो बाहि न भड़के। ऐं मां उन ज़ातियुनि जे चङनि मुड़ुसनि खे, भोतारनि खे, वॾेरनि खे, सरदारनि खे रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे इन्हनि खे मुंहिंजो ॾियो। इहो कहिड़ो तरीक़ो आहे सिंध में बदमनी, धाड़ेल कल्चर, अगवा कल्चर, माण्हुनि जी प्रॉपर्टीज़ ते कब्ज़ा, मिल्कतुनि ते कब्ज़ा, माण्हुनि जे ॿनियुनि जा पाणी बंदि ऐं उहे उतां जा वॾेरा भोतार खान जेको आहे सो माण्हुनि खे पंहिंजे उन्हनि जे नालनि ते उहे प्रॉपर्टियूं कब्ज़ा नथा थियनि, ॿिया माण्हुनि खे हुशी ॾियनि था, उहे उन खां कब्ज़ा कराइनि था ऐं उहे वरी ॿियनि खे विकिणनि था, वरी टिनि खे विकिणनि था, उहे लठ माप करे ऐं अहिड़े नमूने सां। पर पोइ उहो इज़त वारो माण्हू परेशान आहे, वथे तो रेवेन्यू जा चकर हणंदो, वथे तो पुलिस जा चकर हणंदो, वथे तो कोर्टुनि जा चकर हणंदो, पर हुनजो को तदारुक नथो थिए। इन सिलसिले में मुंहिंजी CSS ऑफिसर्स खे रिक्वेस्ट आहे, हम्बल रिक्वेस्ट आहे, सर यू आर CSS ऑफिसर्स, तव्हां रातिनि जूं निंड्रूं फिटाए अखियुनि ओजागा करे तव्हां महिनत करे CSS कई आहे। अलाह साईं तव्हांखे इज़त ॾिनी आहे, अलाह साईं तव्हांखे मान ॾिनो आहे। यू बिकम नाउ CSS ऑफिसर, पंहिंजे मारूअड़नि जी, पंहिंजे सिंधियुनि जी, पंहिंजे ॿेली ज़रूरतमंद जे कमु अचो। ऐं तव्हां असल में ग़रीबनि जी औलाद आहियो, अक्सर तव्हां में CSS ऑफिसर्स जेके आहिनि उहे ग़रीबनि जी औलाद आहे। मुंहिंजे ॻोठ जो बि हिकिड़ो CSS ऑफिसर आहे, उहो वीचारो ग़रीब जी औलाद आहे, पर हाणे पाण खे उहो सम्झे थो, जेको बि कुझु सम्झे थो उहा हुनजी असलियत आहे। मां आई डोंट वांट टू गो इन डिटेल्स। सो अर्ज़ु इहो आहे त CSS ऑफिसर सुबुह जो जॾहिं ड्रेसिंग टेबल ते तयारु थियनि, शीशे में पाण खां सवालु कनि त मां कंहिंजो पुटु हुयुसि, मां हींअर छा आहियां ऐं मां पंहिंजे मारूअड़नि जे सिंधी माण्हूअ जे कमु केतिरो अचां थो या केतिरो अची सघां थो। इहो ज़रूरु पाण खां सवाल सर कजो तव्हां CSS ऑफिसर्स, प्लीज़ महिरबानी तव्हांजी। ऐं तव्हांजो हेठियों जेको अमलो आहे उहो ॾाढो परेशान थो करे माण्हुनि खे। रोज़ु सुभाणे अचिजो, अॼु इलेक्शन ड्यूटी आहे, अॼु साठनि जी ड्यूटी आहे, अॼु फलाणी मीटिंग आहे, अॼु साहिबु कोन्हे को, अॼु हीअं आहे। हाणे 50 किलोमीटर तां 100 किलोमीटर तां 25 किलोमीटर तां हिकिड़ो माण्हू साहिल अचे थो, उहो ज़रूरतमंद अचे थो, दरख़्वास्त खणी थो अचे, दरख़्वास्त ॾिनी अथई, रोज़ु उनखे ॾटो था ॾियनि, सुभाणे अचु, परीहं अचु, हीअं कर हीअं कर हीअं कर, जेसिताईं पैसा नथो ॾिए या का नथो मिसकीन करे त उनजो को कमु नथो थिए। तव्हांखे रिक्वेस्ट आहे फॉलोअप वठो पंहिंजे कमनि जी ऐं हुननि जो। ऐं ख़ासि करे मुंहिंजी पुलिस जे अमलदारनि खे, SHO साहिबान खे रिक्वेस्ट आहे त सर असांजी सिंध में हिन वक़्तु आइस हीरोइन जो वॾो कल्चर आम थी वियो आहे। पहिरियों त चर्स, भंग, अफ़ीम, शराब हूंदो, उहो डाइजेस्टेबल आहे, वरी बि उनखे माण्हू मुंहुं ॾेई वेंदो, उनखां सवाइ माण्हू मरंदो त न, उनखां सवाइ माण्हू हाणे आइस हीरोइन अहिड़नि घराणनि जा, अहिड़नि ख़ानदाननि जा ॿार था पीअनि जो तौबा अल्लाह मान अस्तग़फ़ार, ॾाढी हालति ख़राबु आहे। ऐं सिंध वञे थी तबाह थींदी, बर्बादु थींदी। ॿियनि सूबनि जा माण्हू या गैर सिंधी त चवनि था त सिंध तबाह थिए, सिंधी माण्हू पोइ ते थियनि, उहो उन्हनि जो टैलेंट बर्बादु तबाह थिए। जहिड़े नमूने सां सिंध जो इंफ्रास्ट्रक्चर ऐं इदारा तबाह थी रहिया आहिनि, उहो बि चवनि था सिंधी क़ौम बि ईअं तबाह थिए। असांजे सिंध में अफ़गाननि इलाही ॻोठनि में आहिनि, उन्हनि जी निशानदेही कयो, आइस ऐं हीरोइन जी निशानदेही कयो त उन्हनि खे महिरबानी करे अफ़गाननि खे बि कढो। ऐं इहे पठाण थिया रहिया पिया अथव, पर इहे आहिनि अफ़गानी, इन्हनि खे पुलिस वारा ख़ासि करे लिस्टूं ठाहे उन्हनि खे मोकिलियो। आइस ऐं हीरोइन ते कंट्रोल कयो, न त तव्हांजा ॿार इन में इन्वॉल्व थी वेंदव ऐं पोइ तव्हांखे ॾियण में ॾाढी मुश्किल थींदी ऐं सिंध जो तूर तबाह थो थिए, बर्बादु थो थिए। इहा महिरबानी कयो। अच्छा, ॿियो इहो आहे त CSS ऑफिसर्स खे रिक्वेस्ट आहे
ख़ासि करे जेके वरी इस्लामाबाद में वेठा आहिनि MP MNAs ऐं सेनेटर्स जेके इस्लामाबाद में वेठा आहिनि ऐं CSS ऑफिसर, यार उते तव्हां वटि जेकॾहिं नौजवान अचनि था ऑफिसनि में, तव्हां इहो त ॾिसो त हू तव्हां वटि पहुता कीअं आहिनि, कहिड़ी मुश्किलातुनि सां तव्हां वटि पहुता आहिनि, उते कीअं परमिशन मिली आहे, कीअं करे पहुता आहिनि तव्हां वटि। तव्हां उन्हनि खे वेहण जे लाइ नथा चओ, तव्हां उन्हनि सां ॻाल्हाइण जे लाइ तयारु न आहियो, तव्हां उन्हनि जे लाइ कंहिंखे फ़ोन नथा कयो। ईअं न कयो ॿेली। असांजो मोहतरम साईं अंकल कैप्टन डॉक्टर उस्मान अली ईसाणी साहिब बि त हुयो न, साईं बशीर अहमद सिद्दीकी साहिब बि त हुयो न, अहिड़े नमूने सां ॿिया जेके सिंध जा गैरतमंद पुट ऑफिसर्स रहिया उहे बि त हुया न, जेके सिंधियुनि जो ख़्यालु कंदा ऐं उहो कंदा। उहे हीअं लाइनियूं लॻंदियूं उन्हनि जे घरनि जे अॻियां, ऑफिसनि जे अॻियां, उन्हनि खे कोई इहो परवाह ई न हूंदी त कोई असांखे छा चवंदो त यार पंहिंजनि सिंधियुनि जो था कमु कनि। सिंधियुनि जो तव्हां कमु न कंदव, सिंधी ॿियो केरु कंदो। पठाण पंजाबियुनि जे ऑफिसनि जे ॿाहिरां ॾिसो त केॾी रश आहे। MNA MPA सेनेटर्स ऑफिसर्स जे ॿाहिरां उन्हनि जा पंहिंजा पंजाबी पठाण बीठा आहिनि ऐं उन्हनि जो कमु उहो कनि था ऐं खुलेआम कनि था। तव्हां ड्रिजो था, ड्रिजणु न खपे तव्हांखे। ईअं न कयो ॿिली मुड़ुसु माण्हू थियो, थञु मल्हायो, धरतीअ सां पंहिंजो जेको आहे सो वचन वरजायो। ऐं ॿियो मां इहो गुज़ारिश कंदुसि स्टूडेंट्स खे ख़ासि करे, पोइ उहे पीपल्स स्टूडेंट फेडरेशन जा हुजनि, GA सिंध जा हुजनि, अवामी तहरीक जा हुजनि, या जनाब मौलाना फज़ल रहमान साहिब जे ग्रुप जा नौजवान हुजनि, उन्हनि खे त सेमिनार्स कयो, उन्हनि ते गुफ़्तगू कयो। सिंध जो जेको टैलेंट, मादनियात, वसीलनि ते जेका लुटमार थी रही आहे, जेका रिश्वत जी बाज़ार गरम आहे, बदमनी जो जेको मसइलो आहे, उन्हनि ते गुफ़्तगू कयो, पुरअमन एहतजाज कयो ऐं उन ते ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। ऐं सही माण्हूअ खे वोट ॾियो, सही माण्हूअ खे वोट ॾियो। अयाज़ लतीफ़ अली जे साहिब खे ऐं शऊर वारे माण्हूअ खे वोट ॾियो। यादि रखो, इहो बोतारनि वॾेरनि जेके आहिनि जेके जिन ओताकनि ते तव्हां इहे वेठा आहियो बिरयानी जे चकर में, अलाह जो कसम आहे, इहे तव्हांजे नंगनि में बि नज़रूं अथनि इन्हनि जूं तव्हांजे नंगनि में बि नज़रूं अथनि। इहो मां ॿुधाए छॾियां। इहे तव्हां सां सचा न आहिनि। तव्हां हाणे जेको उन्हनि जे चांहि जे टुकर ते 100 रुपए ते ऐं इहो बिरयानीअ ते या मानी टुकर ते भोतार फलाणो खान हे हो, इहे मां ॿुधाए थो छॾियांव। इन्हनि जा अफ़ाल, इन्हनि जा ॿार, इन्हनि जा त ॾिसो न। ऐं तव्हां उन्हनि जे गाॾियुनि जे पोयां उहे मिटी था खाईंदा वतो ऐं मिटी था चिटींदा वतो। महिरबानी कयो। ऐं ॿियो मुंहिंजो पुलिस वारनि खे ऐं एडमिनिस्ट्रेशन ACs और DC साहिबान खे रिक्वेस्ट आहे, सर पंहिंजनि हदुनि में, पंहिंजी एरियाज़ में लाइब्रेरीज़ जो क़यामु कयो। उते जेको आहे सो इहो कैरम ऐं फलाणो होटलनि ते रश लॻी पई आहे, उन्हनि ते कंट्रोल कयो ऐं लाइब्रेरीज़ जो क़यामु कयो। ऐं IT ते, आर्टिफिशियल इंटेलिजेंस ते, कंहिं अहिड़े उन ॻाल्हियुनि ते तवजो ॾियो जंहिंसां सिंध जो शऊर को उजागर थिए, शऊर मथे अचे। अॻ में ई तबाही बर्बादी थी वई आहे। आई होप के अलाह कंदो त तव्हांखे इहे ॻाल्हियूं सम्झ में ईंदियूं। मुंहिंजी ॻाल्हि का तव्हांखे बुरी लॻी हुजे, मां इंतिहाई अदब एहतराम सां मां तव्हांखां माफ़ी माज़रत थो वठां। ऐं बदमनी, ICE, CSS ऑफिसर्स, काइंडली प्लीज़ तव्हांखे स्पेशली पुलिस वारनि SHO साहिबनि खे अर्ज़ु आहे त ICE ऐं हीरोइन ते ख़ासि करे कंट्रोल कयो। वरी हाणे ॿुधो आहे त का वेड बि शुरू थी आहे। छा स्पेशल ब्रांच में जेके तव्हांजा पुलिस वारा आहिनि उन्हनि खे ख़बर न आहे त काथे काथे छा थी रहियो आहे। ऐं ग़रीब को तव्हां ॾे लड़ी अचे थो थाणे ते त उन मिसकिन जी पोइ दाद रसी त कयो न। ईअं न कयो ॿेली। अलाह जो नालो अथव। ऐं सिंध सां पाण मल्हायो, सिंध सां पंहिंजी माउ जी थञु मल्हायो ऐं सिंधियुनि माण्हुनि जे जाइज़ कमु कयो ऐं सिंध जे शऊर खे। ऐं ड्रामा राइटर्स ऐं शाइरनि खे मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त अहिड़े क़िस्म जा शाइरी कयो, अहिड़े क़िस्म जा ड्रामा लिखो जंहिंमें जेको स्ट्रीट थिएटर कयो, जंहिंमें सिंध जे शऊर जी ॻाल्हि थियल हुजे, सिंध जे शऊर खे उजागर करण जी ॻाल्हि थियल हुजे। ऐं कलमकारनि खे रिक्वेस्ट आहे त सिंध ते लिखनि ऐं सिंध जे मसइलनि ते लिखनि, सिंध जे वसीला जेके लुट फुट थिए थी उन्हनि ते लिखनि। ऐं अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो। का बि का ग़लती कोताही मूंखे माफ़ु कजो। मां हथ वधी तव्हांखां माफ़ी माज़रत थो कयां। तव्हांजी वॾी महिरबानी। अल्लाह पाक, अल्लाह साईं, ऐं उहो जीअं लतीफ़ सरकार चयो आहे न त साईं सदाईं करीम मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलिम सभु आबाद करी। जिते बि हुजो अल्लाह पाक तव्हांखे पंहिंजे अमान में रखे, सदाईं सुखियो ऐं सिहतमंद रखे। मुंहिंजे लाइ बि साॻी दुआ कजो। वॾी महिरबानी। जीअ लतीफ़ जी ॿोली, मोहम्मद अली ईसाणी। बिस्मिल्लाह रहमान रहीम। हक़ मौजूद। बिस्मिल्लाह।